पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ पाकिस्तान रेलवे भी मुसाफ़िर ऐं माल बरदार ट्रेननि जे भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। पाकिस्तान रेलवे हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सबबि मुसाफ़िर ट्रेननि ऐं माल बरदार जे भाड़नि में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि मुसाफ़िर ट्रेन जे भाड़नि में 3% ऐं फ्रीट ट्रेननि जे भाड़नि में 4% इज़ाफ़ो कयो आहे। मुसाफ़िर ट्रेन लाइ नवां अघ 20 जून खां लागू थींदा, जॾहिं त माल बरदार ट्रेन लाइ इहा वाध 23 जून खां लागू थींदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ पाकिस्तान रेलवे भी मुसाफ़िर ऐं माल बरदार ट्रेननि जे भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि मुसाफ़िर ट्रेन जे भाड़नि में 3% ऐं फ्रीट ट्रेननि जे भाड़नि में 4% इज़ाफ़ो कयो वियो आहे। मुसाफ़िर ट्रेन लाइ नवां अघ 20 जून खां लागू थींदा, जॾहिं त माल बरदार ट्रेन लाइ इहा वाध 23 जून खां लागू थींदी।